हक टीवी न्यूज़ प्रियालो रिपोर्ट। प्रियालो भरसा पुलिस जो झड़तू मुकाबलो एक ॾुआरी ज़ख्मी हालत में गिरफ्तार पिस्टल हथ करण जी दावा। प्रियालो थाने के कच्चे वारे इलाके बचाव बंद वटि पुलिस मुकाबलो ॾेखारे मुंबई अना मुकाबले बाद एक नौजवान मोरो शहरवासी काशिफ खोखर गोली हणी ज़ख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई। ऐसे शो प्रियालो रहमतुल्लाह सोलंकी मूजिब असां खे इतला मिलियो त ॾोहारी ॾोह जे इरादे सां कच्चे में बचाव बंद वटि वेठा आहिनि त जीअं असां पहुतासीं त ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान असां पुलिस हिकु जवाबदार खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कयल। जवाबदार जी सुञाणप काशिफ उर्फ़ आतिफ वल्द अली नवाज़ खोखर वेठल मोरो शहर तौर थी आहे। पुलिस मूजिब ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कयल जवाबदार वटां हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वियूं आहिनि। होॾां पुलिस जी झड़तू मुक़ाबले में ज़ख्मी ॾड़ल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान काशिफ खोखर पंहिंजे घर ॿाहिरां बीठो 2 ॾींहं अॻु मोरो पुलिस खे खंबे गुम कयो वियो, जंहिं बाद ऐसे शो प्रियालो रहमतुल्लाह सोलंकी असां खां खेसि छॾण लाइ असां खां 2 लख रुपया घुरिया। न ॾियण जी सूरत में खेसि कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे ज़ख्मी करे ज़ुल्म कयो आहे।